जखमाबाद में बनी अॻु पुराणी इमारत की भित ढहण सबब फोत थियल पीरसन जे वारसनि सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी के ज़िम्मेवार करार ॾींदे शहर में ख़तरनाक करार ॾिनल इमारतूं ढहाइण जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां राशिद बलोच वधीक अपडेट करे रहियो आहे। इन वक्त मां वार्ड 11 में मौजूद हाँ कामोरा लान में मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां 2 ॾींहं अॻु में हिकिड़ी दीवार हुई जेके बिल्डिंग हुई ज़बू हाल हुयो उहो किरी पियो जंहिं करे जेको रांझन खान लाशारी फोत थी वियो। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी वारनि जी ज़िम्मेवारी आहे शहर अंदरि जेके बिल्डिंगां जेके आहिनि हिन टाइम जो पुराणियूं क़दीमियूं ठहियल आहिनि जेके डैमेज थी चुकियूं आहिनि उन्हनि खे मिसमार करायो वञे जीअं हादसा आहिनि उहे रहनुमा न थी सघनि। असां सां हिते जेको आहे अली मोहम्मद अवामी पार्टी जो चेयरमैन आहे दिलमुरा लाशारी साहब वार्ड 11 जो काउंसलर आहे उन्हनि जो वालिद साहब जेको रांझन खान लाशारी जेको इन हादसे में फोत थी चुका उन सां ॻाल्हि ॿोल कंदा उहो छा ॿुधाईंदा। बाक़ी जेकी ज़िम्मेदारी आहे सिंध बिल्डिंग अथॉरिटी वारनि जी आहे। जैकाबाद शहर जे अंदरि असांजे काफ़ी अहिड़ियूं जॻहियूं आहिनि जेके ज़मून हालतनि में पियूं आहिनि ऐं पुराणी हवेली जॻहियूं आहिनि। माना ख़ासि करे दीवाननि जी मार्केटनि जे अंदरि पुराणियूं हवेलियूं आहिनि न उहे काफ़ी बरसाति में डैमेज थियल आहिनि। असां उन ॾींहुं बि शौकत साहब बंगर के घुरायोसीं उहो विज़िट कयईं। असां चयोसीं हीअ हालत आहे जैकाबाद जे अंदरि महिरबानी करे तव्हां ॿिनि जॻहियुनि ते बि तव्हां वञी करे वञो उते जेको आहे चेक कयो जेकॾहिं आहिनि त उनखे नोटिस ॾियो उन्हनि घर ॿारनि खे करे छो जो सुभाणे को जानी नुक़सानु न थिए। असांजो त नुक़सानु थी चुको आहे वॾी कैफ़ियत ते असां उनखे ज़ोरी जेको आहे उतां कढे करे असां अस्पताल खणी वियासीं। जॾहिं उहो ज़ख़्मियुनि जा सूर नसां थिए उहो जेको असां जेको आहे वालिद साहब सां को विछड़ी वियो शहीद थी वियो। उन खां पोइ अॼु ताईं दीवान आहे लापरवाह दीवान माना उहो एॾो पाण खे ख़ुदकर्ज़ आहे माना एॾो सख़्तु माण्हू आहे माना पाण खे फ़िरौन सम्झंदो आहे त माना उनखे का परवाह बि न आहे। असां उन ॾींहुं सिंध बिल्डिंग वारनि खे घुरायो उन जो नोटिस बि ॾींदासीं। असां इंशाल्लाह मेडिकल बि करायो आहे क़ानूनी कार्रवाई कंदासीं जीअं आईंदा अहिड़ा काफ़ी जेके जॻहियूं आहिनि उहे उन जा मालिक आहिनि उन्हनि खे बि थोरो अहसासु थींदो। तव्हां वार्ड 11 जे काउंसलर दिलमुरा लाशारी जा वीचार ॿुधा हुननि जो इहो ई चवणु आहे हीअ जेको अशोक कुमार आहे कोई डॉक्टर आहे ॿुधाइनि था उन जी बिल्डिंग आहे पुराणी बिल्डिंग आहे। असां बार बार इतलायूं ॾिनियूंसीं उन सां राब्ते कयोसीं साईं तव्हांजी बिल्डिंग किरण वारी आहे को न को हादसो थी सघे थो मगर उन लापरवाह माण्हू काई बि परवाह न कई जेको आहे त हिननि खे रिप्लाई बि न ॾिनो त हिननि खे कुझु चयो न हिननि ॾे आया ऐं हिननि जो इहो हादसे सबबु जेको आहे त हिननि जो वालिद साहब हुयो पीरसन जेको आहे 70 सालनि जो उहो फोत थी चुको आहे। हिननि जो इहो ई चवणु आहे अहिड़ा हादसा शहर में खोड़ रहनुमा थी सघनि था जेकॾहिं सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी वारा इन मामले ते नोटिस न वठंदा ऐं अहिड़े जेके बदमस्त जेके मालिक आहिनि इन्हनि ख़िलाफ़ु कार्रवाई कयूं वञनि। कैमरा टीम सां गॾु राशिद बलोच SS न्यूज़ TV जैकाबाद।